लालच कुत्तन सां गॾु खाराए। दोस्तों, हिकिड़ो बादशाह शिकार कंदे कंदे रस्तो भुलिजी वियो ऐं झंग में हिकिड़े बकरार जे झूपड़ीअ में वञी निकितो। बकरार मानी वग़ैरह खारायसि। बादशाह बकरार जे कुत्ते जी गिचीअ में मोती ॾिठो जेको ॾाढो वणियोसि। बकरार खां उन बाबति पुछईं त कुत्ते जी गिचीअ में छा ॿधो अथई? बकरार चयोसि त साईं, हिते भरिसां खॾ आहे, उहा अहिड़नि मणियनि सां भरियल आहे। हिकिड़ो मणियो खणी कुत्ते जी गिचीअ में विझी छॾियो अथमि। बादशाह हिरखी पियो, चयईंसि त मूंखे उन्हनि मणियनि वारी खॾ ॾेखार। बकरार शर्त रखंदे चयोसि त साईं, जेको मुंहिंजे कुत्ते सां उन जी चठ में खीरु लकींदो तंहिंखे उहा मणियनि सां भरियल खॾ ॾेखारींदुसि। बादशाह पहिरियां त नटायो, नेठि पंहिंजे दिलि में दलील ड्रोड़ाईंदे चयईं त हींअर त केरु ॾिसे बि कोन थो। बकरार खे बि ख़बर नाहे त को मां बादशाह आहियां। बहितर आहे त जहिड़े नमूने सां मोतियुनि मिलण जो मौक़ो मिले सो सजायो कयां। दिलि मन जांचे कुत्ते सां गॾु खीरु लकण जे लाइ तयारु थी वियो। जॾहिं कुत्ते सां गॾु खीरु लके दंग कयईं त बकरार ॿुधायोसि त साईं, मणिया बि खॾुनि में थींदा आहिनि छा? मूं त फ़क़ति तव्हांजो इम्तिहान पे वरितो। बादशाह चयो त कहिड़ो इम्तिहान? इहो इम्तिहान त लालच में अची तव्हां केतिरो किरी सघो था। बकरार इम्तिहान जो सबबु ॿुधाईंदे चयोसि त बेशक पक थी वई त लालच कुत्तनि सां गॾु खाराए सघे थी। मतिलबु त लालच में अचण बाद माण्हू हर कुधो कमु करण जे लाइ बि तयारु थी वेंदो आहे। इन बारे में अव्हां छा पिया चओ? कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो।